अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे तव्हां चैनल सब्सक्राइब न थियल त चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। तो नाज़रीन रूबी अली जी वरी हिकु नई वीडियो सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थी रहियो आहे ऐं रूबी अली हिकु कुते सां गॾु वीडियो ठाहे रहियो आहे। पहिरीं बि रूबी अली जा इलाही वीडियो सोशल मीडिया ते वायरल थिया हुआ ऐं वरी बि ही वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी रहियो आहे। ही आहे रूबी अली जी वीडियो।